अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर ख़ुशि आहियो? असां दरगाह आलिया कादरिया राशिदिया हाल जी शरीफ़ आया आहियूं। तव्हां जेको आहे त हे दरगाह जे मस्जिद जो मंज़र ॾिसी सघो था। हीअ जेको आहे बिल्कुलु पोयां। ॿियो हे दरगाह जेको आहे त साईं हमादुल्ला हाले जी हुई, जंहिंखे फैज़ मिलियो दरगाह आलिया कादरिया राशिदिया अमरोड शरीफ़ मां। ऐं उन जो जेको आहे त वरी फर्ज़ंद साईं हाफ़िज़ महमूद असद जेको आहे त गादी नशीन थियो। उन खां बाद में साईं जो फर्ज़ंद साईं महमूद असद जो साईं अब्दुल समद हालजी रहमतुल्लाह अलैह थियो। ऐं हाणे साईं